हाजी अली अकबर शरताल के नारा में अमीर अहले सुन्नत फैज़ान फॉर एग्रीकल्चर एंड लाइव स्टॉक एंड डायरेक्टोरेट ऑफ एनिमल हस्बेंड्री लाइव स्टॉक एंड फिशरीज़ डिपार्टमेंट के सहकार से जानवरन के इलाज लाइ कैंप लगाई वई। SS न्यूज़ के रिपोर्टर दीदार शर मूजिब कैंप में जानवरन जो मुआयनो करे वैक्सीन कई पई वने। लाइव स्टॉक के डिप्टी डायरेक्टर डॉक्टर गदा हुसैन सोलंगी पिणु कैंप जो दौरो कयो ऐं वेटनरी डॉक्टरन मुख्तलिफ़ हंधन ते जानवरन जो इलाज भी कयो। उन मौके ते डिप्टी डायरेक्टर डॉक्टर गदा हुसैन सोलंगी लाइव स्टॉक डिपार्टमेंट ऐं दावत इस्लामी जे शोबे FGRF जे ख़िदमत जे हवाले से SS न्यूज़ सां ॻाल्हि ॿोल पिणु कई आहे। उन मौके ते डॉक्टर उमैद अली अत्तारी, डॉक्टर मंजूर शर, डॉक्टर मोहम्मद सलीम, डॉक्टर साजिद, यूनिस अहमद शर, महमूद अत्तारी, हाफिज़ आदिल अत्तारी ऐं ॿिया पिणु मौजूद हुआ। लाइव स्टॉक डिपार्टमेंट कम कंदो रहे तो मुसलसिल जेको रेन फ्लड हले पियो उन में हींअर असां जेको अवेयरनेस प्रोग्राम माना मोस्टली माण्हुनि ऐं मालवंत माण्हुनि खे ॿुधायूं पिया उहो इहो पिया ॿुधायूं त जेको मुसलसिल पाणी बारिश जो पवंदो रहियो आहे तव्हांजे गाह ते तव्हांजे जेको आहे सो माना जेके जानवरनि जे लाइ खाइण जा शयूं आहिनि उन्हनि ते त उन्हनि में जेको आहे सो माना हिकिड़ो ईअं खणी चऊं फंगस क्रिएट थियो आहे। जेको फंगस खाए थो जानवर या पाणी जेको बीठल जानवर पीए थो उहो जॾहिं माना उन्हनि जे बॉडी में वञे थो त उहो ज़हर जे शिकिल अख़्तियार करे थो। बुनियादी तौर ते असां वटि अल्लाह जी महिरबानी सां का बि अहिड़ी कंटेजस डिज़ीज़ कान पकड़ी आहे, न कोई वायरस आहे, पर जेको जानवर अॼु ॾींहं ताईं जा जेको आहे सो अफेक्ट थियो आहे या मोह आहे उहो महज़ इन जे करे खाइण जे करे ऐं गंदे पाणी करे। नाज़रीन वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो SS न्यूज़ वेब चैनल। असांजे चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।